जबरदस्त जी शबा कबा सब कुछ मिला तो ताके बोले सर जो आबाद जमीन भी लिखी नहीं दासी ध्यान भी बात हो दी इट मीन्स लगान मने लागे ये पूरी सरकार असाके खुशखबरी बुधाए ए राणा तक्कर ना कर साहब करूं थे कि सोचन समझन दे ए तेरी के बस भी ना घरो है साहब करूं थे कि सोचन समझ दो ए सोची समझी ए फूटे साहब जो ना ये वो भी कम ना करे माइकल आज पला लदो भी कुछ दशो करे आए और लगे तो इस दोस्त है हुकुम खपे हिनन जो पूरी सरकार ए तारो हुकुम मुझे लाए सती हाजिर है गुड वेरी गुड लथा जी सरकार मेहमान खिलाए कबाब शबाब जो अरेंजमेंट कर लता ए पूरी सरकार बरेज के छबे आगे कबाब खाना है कबाब डाठी भूख लगी है पियो हल्की हुआ है डाठी 100 बजे लाए आप 2 बजे जरूरत है सब कुछ मिली हुई दो तवा के तवा जैसा डिमांड कर दो तवा जी वो पूरी खाई हुई पर मुझे सिर्फ रूप लो कोली को दे लोग बोली हाँ बाबा जी तवा सिर्फ रूप ले कोली जो दस हो बाकी ऐसा जो कम है राणो अधे सिंह राणो कानजी कैसी फार गिरफ्तार कर दासी ए रुकलो पाणो डाडो दुख्यो लबे सरकार ए बरजे पूरी सरकार जो हुकुम तपोए कारू जरा जे चोटी खा पार कर जे पेटुन मजाइए था पकड़े हथ क्यों ए जेड़ो को सिंह जो शिकार करियो बियो पर पूरी सरकार एकरी मुझे छला बने महाराज जी जिया ता छादा जिया थी दो रूपले जे जिस्म में असा जा साह निकला है जैसी रूपले कोल ही जा हसी ठुकरा न कहंदासी असा जा जिस्म बेसाह रहंदा असा के हर शर्त रूपलो खपे नेगेटिव देखो पूरी सरकार गुड निजाम रूपलो जी चोरू या वाता सच्ची करे सगने त रूपलो कारू तेरे जे पेट में आ या सैर पे करी सिर्फ रूपलो जी चोरू या वाता जी सरकार आगे से न चाहिए गुड वेरी गुड रूपलो जी जोरू इट मीन्स वाइफ गुड प्लानिंग इमाम सिंह गुड ये दलाली में असां जे नंगन जा नाला पंहिंजी ज़बान ते न ए असांजी औरतूं मरे घर मरे ए पर थाने अचनि छो पंहिंजो विड़की ने एक कुली कमजार ए जय खाते ते कुलिन जो पाछो पवे सो खातो असा जे हराम जो वने ओ उन जो जालू के आसमान में जा तकी न लई आयो हां ए बोरी सरकार चाहो चीज बचो ए जल्दी रूप जी जोरू के घुरायो ए पूरी सरकार आज सिर जो पैर हुजे सी आज पैर जी का कयूं काक सी के पास आयूं थी समझे ये वरनवा केले तावट पैसा करियो गुड लाथो गुड ए बोरी सरकार ए आने असा की होटल कोल बोरी सरकार ए आफीम जी मेहरबानी भी कर मिस्टर बहावी जी तू असा जो न्यू फ्रेश रही हुकुम खपे तो जो लथा जी सरकार जी बोले सरवाले गोदाम मा मिस्टर बहावी जी लाधो मेघवार के आफीम खनी पूछा नो प्रॉब्लम को मसलो ना है ए राणा ए तई हलो ए ता जे सब कम थी वियो हलो है सरकार हिकिड़ो अर्ज आहे ये नो प्रॉब्लम कहिड़े जनावर जो नालो आहे नो प्रॉब्लम मतलब तावा जी अयाशी नो प्रॉब्लम नो अयाशी गुड लाधो गुड ए हलो पाण ते सभा ए बड़ो प्रॉब्लम त तव्हां आहे हैं नो प्रॉब्लम
तनिक तव्हांखे कीअं लॻे बेहतर सर जल्दी कमु थी वेंदो लॻे थो लाथो पंहिंजो ये बता पंहिंजा थकल आई करे वेठा लॻा। उन्हें जो तहमान में नहीं होता यार परफॉर्मेंस ओवरऑल भली जबरदस्त कल गंदो पॉइंट कर पॉइंट फर्स्ट क्लास क्या जो मजा जी सुठी रामे अब ये कर साउंड क्या सब छे मिल जाता इतना मजा हो जाए अच्छा हाँ जी ठाकुर घूमते की रुपा ये आओ तो जो फेरो खड़ी इत्ते आयो है रुपा बस घणे घणो रत ये अंग्रेजन पूरी पार करते कब्जो करे वरतो है हाणे गिरफ्तारी दे या पिटा कर कर्नल त्रोट सां ॻाल्हायो कर्नल त्रोट तमामु महिरबान माण्हू आहे ख़ुदा साहब केस बि ख़तमु करे छॾींदो मूंखे तो मां ई ख़तरो हुयो थियो बि हिकु ते तो अंग्रेजनि सां मिली त की न वियो नको अहिड़ी काई ॻाल्हि कीने रुपा तूं ग़लति न सम्झ ये अंग्रेजनि मूंखे चोरी पाण वटि घुरायो पए ये अंग्रेजनि जो मुल्क ई न ये असां देश धड़ियुनि जी धरती आहे ऐं जेकॾहिं तूं मूंखे अंग्रेजनि जे अॻियां झुकाइण चाहीं थो त पहिरियों कारू जहिड़े खे झुकाए ऐं कारू जहिड़े जा गोॾा ठेकरा जेकॾहिं तूं इएं नथो करी त पोइ ही रूपलो पंहिंजी मातृभूमि सां गद्दारी करण लाइ तयारु आहे न त पंहिंजे कन ॾींदा जे पंहिंजो पोस्ट बंदि करे ताले वञ रुपा ये पूरन तोखे पाण घुरायो पए हींअर पूरा तुंहिंजो हर शर्त मंज़ूर करण लाइ तयारु आहे मूंखे मजबूर न कर हिकिड़े बार सां पूरो न कयईं बाजी ऐं रूपलो बेगैरत हुजे हा न त काॾो को सिंध जो सौदो करे आसूदी ज़िंदगी गुज़ारे हा इहे पथरनि में उसाद ते कीना हले त वाह रूपा वाह ये सॼी सिंध सदियुनि ताईं तुंहिंजा राग आलापी अहिड़ी काई ॻाल्हि कीने त तोखे आज़मायो पए त किथे कानून जो पाणो घबराइजी त कीने वियो रूपा अहिड़ी का बि ॻाल्हि कीने का काथे बैठो रूपा तूं शींहुं आहीं असांजो शींहुं ऐं तुंहिंजे हूंदे असांखे फरंगियुनि खां को भउ कीने को रूपा चङो आहे गाड़ी में बैठो बाजी आऊं तोखे वञण की न ॾींदुसि ऐं रस्ते सां तूं आयो आहीं ओॾां तोखे वञण की न ॾींदुसि एतबार कीने छा बाजी मूंखे सोडे अदी सिंह क्रंची को सवाइ कंहिं ते बि एतबार कीने को हे ॿई सोडा हूंदा सिंध माता जा बचड़ा ख़ुशि हूंदा ऐं तव्हां जहिड़ा गद्दार हूंदा सिंध जो चपो चपो खपाए छॾींदा हल तोखे अॻियां करे छॾे था हल जवान है काम बदल नहीं अदा करिए बड़ी निजाम के या क्लास माइकल लाथो सम्झे थो कामयाब थी वेंदो Yes. हेलो भाई भाई आकर में रीहूं पे करे रीहूं रूपलो साजो आधार है जंगजू हीरो है ये सरकार बड़ी रहमदिल सरकार है सूबे के पेश कर इन्हें तुझो बल्लू है मारो पारणो रह गयो तू मारो कारू छरी गयो कारू छरी को तो केरिया वाह वाह मारो रूप सिंध जो आधार है आधार तो मने धोखे व्यक्ती आतो आहे हा तर आऊं का तुमची बनंदीस निभागा या बुजली माराऊं चाहते सगळं सर
साथी छवे ए सरकार ये छोकरी ढाठी डिंगी है मारो आंखों की न मने परदी ने आखे हम गद्दार हूँ बेशरम हूँ बेगैरत हूँ ए रूपलो कोली के पेश को न कर दी उन्हें जी पेरन जी खाक पे तुझे कदम में कौन फिटो कर दी हिन लेडी खे पंहिंजी ॿोली में सम्झायो रूपलो कोली असां वटि गिरफ़्तारी पेश करे असीं हुनखे वीरावाए जूं गोट ज़मीनूं लिखी ॾींदासीं लेडी खे लालच थियो ए भाई रूपलो ने ए छो पेश कया ओ आगे जमीनों दी दो माया सा नवाजी छड़ी दो इसके सभी जो फल्लू है ए हुअं जेको आहे न मारे रूपे नु विश्वास मिलंदो हुअं बि जनम भूमि सां गद्दारी कर पंहिंजो वड़की ने ए सरम करो ठकुरो बुढ़ी मारो ए जनम माता तो जन्म करो ए तू इन धरती माता का गद्दारी करो लाभा हिन लेडी खे सखा मिस्टर रूपलो जेकॾहिं गिरफ़्तारी पेश न कंदो असीं हुनखे गिरफ़्तार करे मौत जी सज़ा ॾींदासीं ओ भाई सिपाही सरकार छापे चवे हे रूपले के फिनिश 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 जस्ट 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 ए मारो सोभ जे मारो स्वाग न धरती माता का कुर्बान थे ए मने बे क्या खपे ए तमा वाह। वाह शर्म न बुढ़ी मरो शर्म करो ठकुरो ए दिसो कोलियन किए बाजा सिर बिना सी सकी मनवायो शर्म करो ठकुरो शर्म करो हे सरकार ही भाई ऐसा का जोर है ही भाई का गोर भी करे खेणवांगुर साड़े ही भाई ये भाई Get down! हिन लेडी खे वठी वञ मां हिकु गोली जा ठुकरा ठुकरा कंदुसि पोइ ही पाण ई रूपले गोली जो डस ॾींदी ऐं रूपलो गोली सोढनि जो डस ॾींदो पोइ फिनिश खेल ख़तम ए मारो रूपो तुझे इतना मने भूलने तुझे Get down! दादा हिन खे वठी वञ हितां पहले नंबर की चटनी औरत है ऐसा जी तरकी नाम मुमकिन है अल्लाह अरे मुझे मुंह में धूल पा तो बजे मुंह में धूल पा नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो बोली सरकार ऐसा ही लोग है बोली सरकार હું આમાં જેલા એની ખુશખબરી આંધી આય બુદ્ધના તો આવા દિલ લપટતી રૂપો તો 4 રૂપિયા જો પી ખાક માન બનાઈ દે એ હું મને તઈ પહોંચਣਾ જા સરૂરા તક ગયા રસ્તા ને સતો Good! Very good, Maharji.